बे पासे पीपी अॻवान सईद गनी चयो आहे त चूंड मुहिम आख़िरी मरहले में दाख़िल थी वई आहे। हर सियासी जमात खे चूंड मुहिम हलाइण जो हक़ आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी बहितरीन इलेक्शन मुहिम हलाई। अॼु कराची जे मुख़्तलिफ़ हंधनि ते रैली खे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो। सईद गनी जो चवणु आहे त कानून लागू कंदड़ इदारनि जो कमु आहे त अमन अमान क़ाइमु कराइनि। अहम ख़बर नाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। पीपी अॻवान सईद गनी चयो आहे त चूंड मुहिम आख़िरी मरहले में दाख़िल थी वई आहे। हर सियासी जमात खे चूंड मुहिम हलाइण जो हक़ आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी बहितरीन इलेक्शन मुहिम हलाई। अॼु कराची में मुख़्तलिफ़ हंधनि ते रैली खे ख़िताब कंदो। सईद गनी वधीक चयो आहे त कानून लागू कंदड़ इदारनि जो कमु आहे त अमन अमान क़ाइमु कराइनि। पीपी अॻवान सईद गनी चयो आहे त चूंड मुहिम आख़िरी मरहले में दाख़िल थी वई आहे। हर सियासी जमात खे चूंड मुहिम हलाइण जो हक़ आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी बहितरीन इलेक्शन मुहिम हलाई। अॼु कराची में मुख़्तलिफ़ हंधनि ते रैली खे ख़िताब कंदो।